अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान के खबर पइजी वेंदी त कासू खे हसीना बेगम अगवा कयो। रूंडो आख़िरकार सिकू खे फड़काईंदो। जाबिर खान जे खिलाफ सांवल खान रूंडे खे अगवा करे खणी वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ही अपडेट ॾिनी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा माली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो, काफ़ी संजी सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट न कराए हलूं था पंहिंजी कहानी ही अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जाबिर खान जेको आहे चाकर खान सां ॻाल्हाईंदो। चाकर खान खे चवंदो त मां तव्हांखे यकीन सां थो ॿुधायां त वारो भाउ जेको कासिम आहे उहो हसीना बेगम जी क़ैद में आहे। फिलहाल तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां जेको आहे हसीना बेगम सां ॻाल्हायो ऐं तव्हां जेको आहे वारे भाउ कासिम खे आज़ादु करायो। पोइ तव्हां जेको आहे उन खां हक़ीक़त पुछा कयो त वलू खे मारण में कंहिंजा हथ आहिनि। चाकर खान चवंदो त जाबिर खान जेसीं ताईं मां हसीना बेगम जे खिलाफ़ पका सबूत हथ नथो कयां, जेसीं ताईं मां उनखे कुझु बि नथो करे सघां, न ई जेको आहे उनजे हथां कासिम खे आज़ादु कराए सघां थो। बसि तव्हांजे करे मां हसीना बेगम सां ॻाल्हाईंदुसि। फिलहाल हू मुंहिंजी ॻाल्हि मथां कॾहिं बि भरोसो न कंदो। जेकर तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां हसीना बेगम सां पाण ई ॻाल्हायो ऐं तव्हां पंहिंजे भाउ कासिम खे पाण ई आज़ादु करायो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे सिकू खे ईअं त फड़काईंदो, सिकू खे चवंदो त तुंहिंजो भाउ वलू जो कातिल इहो जाबिर खान ई आहे। अगरि जेकर जाबिर खान खे तो छॾे ॾिनो ऐं उनजो खून तो उनखे माफ़ करे छॾियो त पोइ तुंहिंजो बि खून करे सघे थो ऐं तोखे मारे बि सघे थो ऐं तुंहिंजो लाश उछलाए बि सघे थो। सिकू चवंदो त रूंडा ईअं हाणे मां कॾहिं बि थियण न ॾींदुसि, छो जो मां पंहिंजे भाउ वलू जो हर हाल में प्लान कंदुसि ऐं इन जाबिर खान खां ऐं कासिम खान खां उन्हनि खे मारे ऐं पंहिंजे दिलि जो ठार थधो कंदुसि ऐं पंहिंजे भाउ जी मयारी खां बची पवंदुसि। रूंडा चवंदो त हा सिकू तोखां जल्द जेतिरो थी सघे बसि इन ॿिनि भेरनि मां तूं हिकिड़े खे घुमाए छॾ ऐं पंहिंजो प्लान पूरो कर। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सांवल खान जेको आहे हैदर खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो शहमीर खे नाहे मारियो, शहमीर खे रूंडो मारियो त पोइ तूं उनखे अगवा करे मूं वटि खणी अच, जीअं मां उन खां हक़ीक़त पुछा कयां आख़िरकार हक़ीक़त कहिड़ी आहे ऐं शहमीर खे कीअं मारियो। हैदर चवंदो त हा सांवल बसि तूं परेशान न थी, रगो रूंडो मुंहिंजे साम्हूं चढ़े उनखे अगवा करे तव्हांजे साम्हूं खणी ईंदुसि ऐं उनखां सभु सचियूं कराईंदुसि। दोस्तों उमीद है कहाणी है इन खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नए वीडियो में। खुदा हाफ़िज़।